अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॾींदासीं पंहिंजावेरे जी धमाकेदार अपडेट। जी हाँ दोस्तों, जीअं तव्हांखे ख़बर पइजी वई आहे त चाकर ख़ान ऐं उन सां गॾिजी करे वञी सोणी खे उतां खणी आया आहिनि जे ॻोठ मां, अकबर ख़ान जे ॻोठ मां। ऐं अकबर ख़ान खे इन शइ जो हाणे बदिलो वठिणो आहे, गुस्सो आहे। उहो जाबर खे गॾाईंदो ऐं चाकर ख़ान जे ॻोठ ते हमले जी तयारी कंदो, छो जाबर उन ॻोठ जो आहे। उन खे हर घिटी, हर घर, हर शहर जी ख़बर आहे। अहिड़े हिसाब सां हाणे इहो झगड़ो सम्झ वधी वियो। कुझु केसिताईं खां बाद में तव्हां ॾिसंदव त इहो जाबर खे बि पकिड़े सावल वारा खंभे खणी वेंदा, ॿधी खणी वेंदा। ड्रामो हाणे ज़बरदस्त मोड़ ते आयो आहे, बहितरीनु मोड़ ते आयो आहे। पहिरें चकर चाकर ख़ान जो को सीन सुठो ऐं हया वारो असां ॾिठो आहे हिन वीडियो, हिन एपिसोड में। अगरि अहिड़ी अपडेट तव्हांखे रोज़ानो टाइम ते मिले त पोइ असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे टाइम सां सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।